अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 21 अप्रैल थर्सडे। सुबुह जा थिया आहिनि 9:30। हाणे छोकिरी कमु करे हली वई त मां जेको हुनजो दरवाज़ो बंदि करणु आयमि। ॾाढी प्यारी हवा थी लॻे। शुक्र आहे अल्लाह जो त गर्मी कोन्हे ऐं मौसम काफ़ी ख़ुशगवार आहे। हालांकि असां वटि कोई झुड़ मींहुं कुझु बि न आहे। मंझंदि जो ॾाढी तेज़ उस हूंदी आहे, पर हिन महिल जेको आहे ॾाढो वणंदड़ ऐं जेको आहे मज़ेदार माहौल आहे। सो मां पंहिंजे व्लॉग जी इब्तिदा कई आहे। सुबुह खां मां राजिया जो फ्रॉक पई ठाहियां, जेको मां राति जो शुरू कयो हो उहो तव्हां सां शेयर कयां थी त मां केतिरो ठाहियो आहे। बाक़ी सॼे ॾींहं में छा छा थींदो उहो सभु तव्हां सां इंशाअल्लाह शेयर कबो। हे मां हिते कमु कंदी रही आहियां कंटिन्यू, ऐं राति जो मां हिन जी जेका ॻिची ते कंप्लीट कयो हो, राति ठाहियो हो, ऐं हे मां सुबुह खां ठाहियो आहे। जेतिरी देरि हिते छोकिरी कमु पई करे मां वेठी हुयमि। हिन जे घेर ते थी ठाहियां, छो त हुन जे घेर ते हादिया वारे ते लेस लॻियल हुई, हिन ते लेस न आहे, त हिन जी मां दामन ते घेर ते इहो थी ठाहियां। बसि अधु ठहियो आहे, अञा अधु बाक़ी आहे। सो इहो हिते ई पियो हूंदो ऐं सॼे ॾींहं में कुझु न कुझु इहो थींदो रहंदो। हे वॉटरिंग कैन खणी आयमि, इहो भरियो अथमि, ऐं हाणे मां पंहिंजे हिननि प्लांट्स खे पाणी ॾींदमि, कूंडियुनि खे बि ऐं जेको बॉटल्स में आहिनि उन्हनि खे बि। सो बिस्मिल्लाह रहमान रहीम। मां हमेशह बिस्मिल्लाह पढ़ी पोइ ॾींदी आहियां, ऐं हिननि वीचारनि खे डस्टिंग जी बि सख़्तु ज़रूरत आहे, उहो बि कयां थी। अलाह सही हिननि में बरकत ॾिए। मां ॾाढी ॾाढी ख़ुशि थींदी आहियां हिननि खे ॾिसी। ईअं बसि सम्झो मुंहिंजूं अखियूं थधियूं थींदियूं आहिनि, दिलि ख़ुशि थींदी आहे। हे बसि ख़ूबसूरतीअ में सावक में रहणु मूंखे इलाही इलाही वणंदो आहे। तंहिंजे करे मां हिननि ते महिनत बि कंदी रहंदी आहियां। त सुबुह हिन मां काफ़ी सुकल पन कढिया, अञा हे हिकिड़ो हिन में आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। यकीन कयो मां हितां हीअं गुज़रंदी आहियां न, मां हिननि खे प्यारु कंदी आहियां, कॾहिं हिननि खे किस कंदी आहियां, कॾहिं हिननि खे भाकुर पाईंदी आहियां। मूंखे हिननि सां एतिरो प्यारु आहे जो तव्हां सोचे बि नथा सघो। न उन लेवल ताईं शायदि तव्हांजो ध्यानु बि न वञे। सो हिननि सभिनीनि खे हाणे 1 बाय 1 पाणी ॾींदमि, हितां जी डस्टिंग कंदमि, ऐं पोइ जेको आहे वरी तव्हां सां मिलंदमि। जेके बि प्लांट्स मुंहिंजा अंदरि रखियल हूंदा आहिनि न, उन्हनि जो हीअं हिकिड़ो हिकिड़ो पन साफ़ु करिणो हूंदो आहे। हल्को आलो कपिड़ो करे उन सां मां हिननि खे साफ़ु कंदी आहियां, छो त ईअं ख़ुश्क कपिड़े सां त पोइ ज़ाहिर आहे हिननि जी एॾी क्लीनिंग न थींदी आहे प्रॉपर, ऐं हिन जी डस्टिंग न बल्कि हिन जी वाइपिंग करणी पवंदी आहे। हिननि खे हिकिड़े हिकिड़े खे हीअं उघिणो पवंदो आहे, न त छंडण में ईअं हा मां कॾहिं कॾहिं हल्को हिननि खे छंडींदी बि आहियां, पर ज़ोर सां न, छो त पोइ उन में इहे भॼी पवंदा पन। नाज़ुक आहिनि, जानदार आहिनि, त हिन जो ख़्यालु रखिणो हूंदो आहे। ऐं अजीब हिकिड़ी हिननि में बहार अची वेंदी आहे जॾहिं बि हिननि खे अहिड़ी तरीक़े सां साफ़ु कयो। ऐं तव्हां यकीन कयो प्लांट्स सां प्यार त करे ॾिसो, एॾो मज़ो आहे जंहिंजी हद न आहे। भली तव्हांखे टाइम न हुजे, तव्हां तमामु घणा प्लांट्स नथा रखी सघो, मेंटेन करे सघो, हिकिड़ो ॿई सही, थोरा ई सही। ऐं मज़े जी हिकिड़ी मां ॻाल्हि पढ़ी, ख़ैर मूंखे त नंढे हूंदे खां शौक़ु आहे हिननि सां। मां अहिड़े हिकिड़े घर में ॻोठ वारे में पंहिंजे में पली वॾी थी आहियां, जिते बेशुमार वण हूंदा हुआ, प्लांट्स हूंदा हुआ, ऐं असांजो त पूरो बाग़ ई हूंदो हुओ पहिरियों। उन में ॼमूं, खजूं, ज़ैतून, लीमा, अलाए छा छा हूंदो, हाणे मूंखे यादि बि न आहे, छो त मुंहिंजे इलाही नंढे हूंदे जी ॻाल्हि आहे। सो मुंहिंजो त नंढे हूंदे खां माहौल रहियो आहे। वॾे हूंदे बि मां पाण जिते बि रही आहियां, इवन मां फ्लैट्स में रही आहियां, उते बि मूंखे प्लांट हूंदा आहिनि, मां हिननि खां बग़ैर न रही सघंदी आहियां। त मां दिलचस्प ॻाल्हि इहा पढ़ी त जेके माण्हू पंहिंजो घणो वक़्तु ॿूटनि सां गुज़ारींदा आहिनि ऐं पंहिंजे सराउंडिंग में प्लांट्स हूंदा आहिनि, उन्हनि जी हयाती वॾी हूंदी आहे। अलाह ॼाणे हिन में केतिरो सच आहे, पर मूंखे इहो मज़ो आयो पढ़ी करे। सो हिननि खे मूंखे काफ़ी टाइम लॻण वारो आहे साफ़ु करण में, ऐं ज़ाहिर आहे मूंखे करिणा आहिनि, मुंहिंजो शौक़ु आहे, मुंहिंजी मोहबत आहे, मूंखे ख़्यालु आहे हिननि जो। हा मां 2-3 ॾींहं मूंखां लापरवाही थींदी आहे, जीअं हिन महिल ॾिसो था, छो त मां हिननि खे रोज़ु साफ़ु न कंदी आहियां, इहो सच आहे। पर जंहिं महिल बि मुंहिंजी हिननि ते नज़र पवंदी ऐं मां महसूसु कंदमि त हिननि खे सख़्तु ज़रूरत आहे, त मां सभु कम छॾे पहिरियों मुंहिंजो ज़रूरी कमु इहो हूंदो आहे। हाणे हिननि में जेतिरा बि पन आहिनि, इवन हे जेके मुंहिंजा हिन में हे त कूंडियूं आहिनि, उहे जेके पाणी में लॻल आहिनि बॉटल्स में, उहे सभु, ऐं जेको मथे शेल्फ ते पियो आहे उहो त माशाल्लाह सॼो भरियलु आहे। इन्हनि जो हिकु हिकु पन हाणे मां ईअं
पाए हिन आले कपिड़े सां साफ़ु कंदमि ऐं पोइ मां तव्हांखे ॾेखारींदमि त तव्हां ॾिसो त हिननि जो हाणे लुक क्लीन करण खां पोइ कीअं आहे। हे ॾिसो हिननि सभिनी खे मां साफ़ु करे चुकी आहियां ऐं हाणे हिननि जो कलर ॾिसो, हिननि जी हिकिड़ी शाइनिंग ॾिसो, केॾा प्यारा था लॻनि। पूरा 12 थिया आहिनि ऐं माशाल्लाह मां हिते वेठे वेठे हे फ्रॉक कंप्लीट करे छॾियो, ॻिची त ठाहे छॾी पहिरियों ऐं हे हिन जो दामन बि घेर बि जेको आहे माशाल्लाह ॾाढो ॾाढो प्यारो थो लॻे, पाईंदी त परी लॻंदी। सो ऐं बाक़ी हाणे हिननि सभिनीनि जा मां बटण हणंदमि। हूअं मां सोचियो त अञा मां हिननि जे लाइ ईद जा 2 स्पेशल फ्रॉक सिबंदमि, थोड़ा रेशमी टाइप, पर मुंहिंजो मूड नथो थिए। हाणे मां 5 हे लॉन जा सिबिया आहिनि, हिकिड़ो कुर्तो शलवार जेको मां ईद जे इरादे सां ठाहियो आहे। सो हाणे हिननि सभिनीनि फ्रॉकनि खे 10 फ्रॉकनि खे ऐं 2 कुर्तनि खे बटन लॻंदा, काज थींदा। सो हे कंप्लीट आहे। तव्हांखे कीअं लॻो ॿुधाइजो ज़रूरु। हिन महिल थिया आहिनि 4:30 ऐं अॼु मां मंझंदि जो बिल्कुलु बि न सुम्ही आहियां। अॼु मूंखे वठिणो हुयो हिकिड़ो हॉटपॉट ऐं कूलर जो सेट, जेको मां होलसेल जी दुकाननि ते वियमि पर उते मूंखे सेट न मिलियो। उनखां पोइ मां थर्सडे बाज़ार वियमि, रुली ख़्वार थियण खां पोइ उते बि सेट न मिलियो। हमेशह वठी ईंदी आहियां, हर दफ़े तव्हां मुंहिंजी इलाही वीडियोज़ में ॾिठो हूंदो, पर बसि पोइ हीअ वारो हिकिड़ो हॉटपॉट, सिंगल हॉटपॉट मूंखे मिलियो, इहो मां वठी आई आहियां। ऐं उन सां गॾु गॾु बिल्कुलु थोरी भाॼी ऐं कुझु फ्रूट उहो बि वरितोसीं ऐं असां सिधो घर अची वियासीं। सो हाणे इन करे मां सुम्ही न सघियमि, छो त ॿाहिरि वञिणो। हाणे कुझु ॾिसां त कुझु किचन जो कमु कयां, शाम जे लाइ का तयारी कयां थोरी घणी। 6 थियण वारा आहिनि ऐं नमाज़ पढ़ी छॾी आहे 3 पहिरीं जी। सुराणे ते पटाटा धोई रखी हुया। मुंहिंजो इरादो कुझु पचाइण जो, पर हिते सुराण जेको आहे कोई पुलाउ पचाइण जी तयारी थी करे, त हे पंहिंजा हिते थोरी घणियूं शयूं जेके आहिनि हिन ठाहे रखियूं आहिनि। ऐं पोइ मां इन टाइम जो इस्तेमालु थी कयां हीअं, हिननि 2 जा फ्रॉक्स खयां अथमि ऐं बटण खयां आहिनि मां ही, त इन्हनि खे मां बटण लॻाईंदमि हाणे। ऐं हमेशह अॼुकल्ह मां इहो थी कयां त हे ट्रांसपेरेंट बटण जेके आहिनि कलरलेस, इहे ई थी मां हर कंहिं कपिड़नि ते हणां, छो त इहे जंहिं बि कपिड़नि ते हणो उन्हनि ते इहे पूरा अची था वञनि ऐं ठहनि था उन्हनि ते। ऐं ॿी ॻाल्हि त आहिनि जॾहिं त इस्तेमालु थी वञनि, न त इन्हनि जो मां छा कंदमि। ज़ाहिर आहे वॾियूं थी वेंदियूं त पोइ त हिननि जे कपिड़नि ते मां इहे कोन हणंदमि, त जेसि ताईं नंढड़ियूं आहिनि, इहे बटण जाम पिया आहिनि, त मां सोचियमि त इहे हिननि सभिनीनि ते हणी पूरा थी कयां। सो पहिरियों त इहे 2 फ्रॉक साम्हूं हुया त इहे खणी आई आहियां, काज कंदमि हिननि जी बैक साइड ते ऐं हिननि खे मां बटण हणंदमि। टाइम थिया 6:45 ऐं हाणे मां हिननि 2 फ्रॉक्स खे माशाल्लाह सां बटण हणी काज करे पूरा कया आहिनि। हे 2 थी विया बिल्कुलु कंप्लीट। हे ॾिसो ट्रांसपेरेंट बटण ऐं जहिड़े रंग जो कपिड़ो हुजे उन रंग जे धागे सां हणी त परफेक्ट थी वेंदा। हिन जी माशाल्लाह इहा किनारी त एॾी सुहिणी थी लॻे, दिलि थी चए पंहिंजे कपिड़नि ते बि ठाहियां कंहिं ते। सो ॾिसंदमि छा थी कयां, टाइम आहे कोन, अलाए सॼो ॾींहुं हालांकि कंदी थी रहां कुझु न कुझु। ऐं हिन खे बि सो हे 2 कंप्लीट थी विया। इन्हनि खे वेढ़े रखंदमि ऐं इंशाल्लाह सुभाणे ताईं सभिनी जा काज ऐं बटण थी वेंदा। पोइ अञा मूंखे हिकिड़ो ॿियो स्पेशल कमु करिणो आहे, उहो जॾहिं कंदमि तव्हां सां शेयर कंदमि। ऐं हाणे थोरी देरि खां पोइ 10 मिंटनि खां पोइ तक़रीबन अज़ान ईंदी, त इहो ब्रेक कंदासीं विच में, पोइ वरी ॾिसूं छा थो थिए। सुराण जी हिते तयारी हले थी माशाल्लाह। सुराणनि जी वीडियो थी ठाहे, सुराणनि जी वीडियो थी ठाहे, अलाए कहिड़ो पुलाउ थी पचाए ऐं इन जी रेसिपी जेका आहे तव्हांखे सुराण जे चैनल ते मिली वेंदी। सो वेट कजो, असां बि वेट था कयूं हिन खे खाइण जो। असां जेको आहे नमाज़ पढ़ी वांदा थिया आहियूं सांझीअ जी, ऐं हाणे पुलाउ खे दम आहे। बसि थोरी देरि में असांजो डिनर थींदो ऐं हिते वेठा आहियूं टीवीअ जो ड्रामो बि ॾिसूं था ऐं खाई पी वरी पोइ मां इंशाल्लाह बटण लॻाइण वापसि शुरू कंदमि। सो तव्हां खां मां हिते ई मोकिलायां थी। अलाह से तव्हांखे सलामत रखे, ख़ुशि जो आबाद जो इंशाल्लाह। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी गॾु आहियूं। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारी दुआऊं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।